ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कई पिया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ज़िले क्यामाड़ी जे 3 ऑफिसरनि खे मुअत्तल करे छॾियो। वॾे वज़ीर जी हिदायत ते चीफ सेक्रेटरी असिस्टेंट कमिश्नर रेवेन्यू नवाज़ कल्होड़ो खे मुअत्तल करे छॾियो। चीफ सेक्रेटरी असिस्टेंट कमिश्नर माड़ीपुर यासीन अब्बासी खे मुअत्तल करे छॾियो। वॾे वज़ीर जी हिदायत ते सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू मुख्तियारकार सब डिवीज़न मोहम्मद नवाज़ टालपुर भी मुअत्तल थी वियो। टिनी ऑफिसरनि जी मुअत्तली जो नोटिफिकेशन जारी कयो वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह डिप्टी कमिश्नर क्यामाड़ी ऑफिस जो भी दौरो कयो हो। वॾे वज़ीर जी दौरे दौरान 2 असिस्टेंट कमिश्नर ऐं 1 मुख्तियारकार गैर हाज़िर हुआ। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह डिप्टी कमिश्नर खां ऑफिसरनि जी गैर हाज़िरी जी रिपोर्ट तलब करे वरिती। अहम ख़बर आहे, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ज़िले क्यामाड़ी जे 3 ऑफिसरनि खे मुअत्तल करे छॾियो आहे। एक बार ॿीहर अवां खे आगाह कई पिया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ज़िले क्यामाड़ी जे 3 ऑफिसरनि खे मुअत्तल करे छॾियो। वॾे वज़ीर जी हिदायत ते चीफ सेक्रेटरी असिस्टेंट कमिश्नर रेवेन्यू नवाज़ कल्होड़ो खे मुअत्तल करे छॾियो। चीफ सेक्रेटरी असिस्टेंट कमिश्नर माड़ीपुर यासीन अब्बासी खे भी मुअत्तल करे छॾियो। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे कराची खां आमिर सुपरो। जी आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि? बिल्कुल ज़ुबैर, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह क्यामाड़ी जा जेके 3 ऑफिसर आहिनि उन्हनि खे मुअत्तल करे छॾियो आहे। वॾे वज़ीर जे हिदायतुनि ते चीफ सेक्रेटरी असिस्टेंट कमिश्नर रेवेन्यू जेको आहे नवाज़ हकड़ो खे बि मुअत्तल करे छॾियो आहे। ॿिए तरफ़ माड़ीपुर जो जेको असिस्टेंट कमिश्नर यासीन आबासी आहे उनखे बि मुअत्तल कयो आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी हिदायतुनि ते सीनियर बोर्ड मेंबर ऑफ रेवेन्यू जेको आहे मुख्तियारकार सब डिवीज़न नवाज़ टालपुर उनखे बि मुअत्तल कयो आहे। 3 ऑफिसरनि खे मुअत्तल करे नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। ॿिए तरफ़ मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सुबुह ओचितो डिप्टी कमिश्नर ऑफिस क्यामाड़ी जो दौरो कयो ऐं वॾे वज़ीर दौरे दौरान जेके 2 असिस्टेंट कमिश्नर ऐं 1 मुख्तियारकार हुया उहे गैर हाज़िर हुआ। जंहिंखां पोइ सिंध जे वॾे वज़ीर वॾो एक्शन खणंदे 3 ऑफिसरनि खे मुअत्तल करे छॾियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह डिप्टी कमिश्नर ऑफिसरनि जी गैर हाज़िरी जी रिपोर्ट पिणु घुरी वरिती आहे। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी अपडेट करण लाइ।